एसटीपी ज़िले सिजावल जे सॾ ते पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। ख़बर मूजिब मामू लाडो चौक खां एसटीपी ज़िले सदर अब्दुल गनी मलाह जी अॻवानी में पाणी जी खोट निकितल एहतजाजी रैली शहर जे फारूक आज़म चौक, उस्ताद नूर मोहम्मद चौक ऐं पब्लिक पार्क थींदे एरीगेशन ऑफिस सिजावल पहुती, जिते धरणो हणी एहतजाज कयो वियो। रैली में एसटीपी अॻवान मोहम्मद जुमन सिंधी, सुहेल अबड़ो, मुमताज़ लगारी, रेहान बूबक, एसयूपी जे गुलहसन रिंद, हमीदुल्लाह सिंधी ऐं सूफ़ी संगत जे सुल्तान खोसो समेत ॿियनि शहरियनि ऐं आबादगारनि शिरकत कई। धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त 91 ठाह तहत सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो ॾिनो वञे। पंजाब सूबे पारां नाजाइज़ कैनाल ठाहे अथरादू सिंध खे पाणी खां महरूम कयो पियो वञे। हुननि वफ़ाक़ सरकार ऐं सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त सिंध मां पाणी जी अथरादू खोट ख़त्म करे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में सरापा एहतजाज कया वेंदा।